फिरोजपुर भरसाने से जो जंगीन अब्दुल लतीफ़ मीरानी उस्मान पंवर की अगवानी में कच्चे जे इलाके में मुगीनी बाज़ियाबी लाइ पुलिस कार्रवाई। पुलिस ॾोहारनि सां मुबीना मुक़ाबले में अगवा थियल ट्रक ड्राइवर रिज़वान नारे जो रजिब सोलंगी, मसूद सोलंगी ऐं असद सोलंगी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे, जंहिंखे 4 ॾींहं अॻु दड़ी स्टाफ वटां नामालूम हथियारबंदनि पारां इंडस हाईवे तां हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़।